अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी। आवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मोहब्बतुनि जो शहर ॿुड़ी मेल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुगिल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे वारदात। हुन ॿाहूं हवा में फैलाए कुलनि खे अंग्रेज़नि जा घुमाए मूं ॾांहुं निहारियो। मुंहिंजे मुंहं में ॾिसंदे चयाईं त इहो अथई पूरो तफ़सील, हाणे रुॻो वारदात जो इंतज़ारु आहे। ॻाल्हाइण महिल हुन वारदात ते ज़ोर भरियो। मूं ॾांहुं ॾिसी कंधु हेठि करे छॾियो। छो मिठा, ॻाल्हि कोन वणी छा? हुन गाह ते लेटी ॿूड़े खे पटे वात सां टुकर टुकर कंदे चयो। न न, अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे, पर निज़ाम उहो थी कीअं थो सघे? छो, उहो नामुमकिन आहे छा? हा, अड़े हाल तूं नथो ॾिसीं? मियां हूअ कहिड़ी न हसीन आहे ऐं हू कहिड़ो न भोले टाइप। ख़ुदि सोच, कॾहिं हूर ऐं लंगूर में बि नातो ठहियो आहे? ईअं आहे? मूं ख़ुदि हुनखे तमामु ॾांहुं इशारा कंदे ॾिठो आहे। ऐं मियां ॿियो त ठहियो, उन ॾींहुं हाड़े तते ॿेपरीअ जी निमाज़ पढ़ी पिए मोटियुसि त दर ते बीठी हुई। असुली मूं मां अखी न पिए कढे ऐं परियां त हू बि पिए आयो। पाउडर सुर्खी त अहिड़ी लॻल हुई जो बसि हिन ॻाल्हि अध में छॾे ॾिनी ऐं ज़ोर सां साहु खणी मूं ॾांहुं पुठी करे पासे भर लेटी पियो। उन हालत में चयाईं, पुट न कर एतबार, पाण ई कॾहिं ॾिसंदे त असां वारो पाड़ो उन्हनि हरकतुनि जे करे वञी वॾो घरु थींदो। मियां हिकु किनीअ मच्छी सॼे तलाउ खे किनो कंदी आहे। यार उहे ॻाल्हियूं तो वारियूं सचियूं आहिनि। चईं त बिल्कुलु सच पियो। जेकॾहिं घरनि में उहा ॻाल्हि पखिड़िजी वई त आख़िर असीं बि नियाणियुनि सियाणियुनि वारा आहियूं, कुझु त बिलो करिणो ई पवंदो। मूं हिन भेरे संदसि ॻाल्हि तस्लीम कई। ॿियो न त मियां, ईअं असां जूं ज़ालूं कनि त माॻई अलाए छा करे विझूं। अहिड़ियूं ज़ालूं मुड़ुसनि लाइ फ्रेम जकड़ियल भॻल आइनूं हूंदियूं आहिनि, जिन में सीरुनि जे करे ॾिसण महिल मुड़ुसनि जा मुंहं बि चिॿा नज़र ईंदा आहिनि। हू वरी सिधो थी लेटी पियो। वात मां कख थोके उछलाए छॾियईं। भला मुड़ुसि खे उन वाक़े जी ख़बर न आहे छा? मूंखे अलाए छो उन निज़ाम जे ॻाल्हियुनि ते एतबार न पिए आयो। छो न हूंदी, पर हूंदो को मजबूरीअ में। बाक़ी ज़ाल वारदात करे ऐं मुड़ुस खे ख़बर न पवे। हिन गाह ते पुठी वराए छॾी मां बि कुझु घड़ियूं हिन ॾांहुं ॾिसी ॿिए तरफ़ गाह ते लेटी पियुसि। निज़ाम मां हिक ॿिए जा पाड़ेसिरी आहियूं। हुनजो ऐं मुंहिंजो घरु आम्हूं साम्हूं आहिनि। कुझु ॾींहं थिया, निज़ाम जे भर वारे घर में ज़ाल मुड़ुसु अची रहिया हुआ। मुड़ुसु बेहदि कोझो ऐं ज़ाल बेहदि हसीन। मां हिकु बैंक में मैनेजर आहियां। ऑफिस मां घरु ईंदो आहियां ऐं घर खां ऑफिस। फ़ुर्सत जो ॾींहुं मिलंदो आहे त जुमो, ऐं जुमे ते मां ऐं निज़ाम सुबुह या शाम जो कुझु देरि पंहिंजे घर जे भरिसां बाग़ में कचहरी कंदा आहियूं। ऐं उते ई निज़ाम मूंखे हिन जे बारे में ॿुधायो। मूं त हिन जोड़े खे मुश्किल सां हिकु दफ़ो ॾिठो हो। ज़ाल वाक़ई बेहदि हसीन हुई ऐं मुड़ुसु कोझो, पर अहिड़ो बि न जो माॻई थुकारे छॾिजे। निज़ाम जे वटां ख़बर पई हुअमि त ज़ाल मुड़ुसु हिक ॿिए में ठहियल न आहिनि। ज़ाल मुड़ुस मां मुतमन न आहे ऐं संदसि कोझाइप जे करे अता मोहम्मद खे इशारा थी करे। अता मोहम्मद असांजो तक़रीबन पाड़े वारो ई हो। काफ़ी सुहिणे हाठी ऐं ख़ूबसूरत नक्श जो मालिक हो ऐं निज़ाम खे पक हुई त उहा नई पाड़े वारी उनखे इशारा थी करे ऐं बकौल संदसि मूं त खेसि इशारा कंदे ॾिठो हो। अॼु सुबुह खां वठी हू मुंहिंजो मथो खाई वियो त ताज़ो मूं खेसि अता मोहम्मद ॾांहुं खिली निहारींदे ॾिठो आहे ऐं मुड़ुस खे उन ॻाल्हि जी परवाह न आहे ऐं वग़ैरह वग़ैरह। ॿुध, हिन ओचितो पासो वरायो। मूं कंधु खयो। हीअं था कयूं, मियां तूं बि ख़्यालु कर, मां बि थो जांच कयां। अदा उहे रनूं न आहिनि, अलाए छा आहिनि। खणी मञिजे त मुड़ुसु वीचारे खे ख़बर न आहे, पर जे हुजे बि त छा कंदो। रना मकरतना तितर ताल ई न कनि वारो चकर आहे। हूअं हुन मुड़ुस जी जाइ ते मां हुजां त रन जा ॿेरा ॿेरा करे विझां। ख़ैरु, कॾहिं मोकल वठी मंझंदि जो तूं बि ॾिसजांइ। अता मोहम्मद ऑफिस मां ईंदो त कॾहिं न कॾहिं त मुड़ुसु न हूंदो ऐं कुझु थींदो, रुॻो उहो कुझु थियणु ॾिजे, पोइ ॾिसु मुंहिंजा मज़ा। चङो यार, ॾिसूं त छा थो थिए। असांजो पाड़ो कुल 15-16 घरनि ते आहे।
का बि ॻाल्हि थींदी आहे त हिकदमि सभिनी खे ख़बर पइजी वेंदी आहे, सवाइ मुंहिंजे जो मां बैंक खां अचण महिल ई ईअं हंध ते किरंदो आहियां जो राति जो ई अखि खुलंदी आहे। होटलबाज़ी मूंखां थिए कोन ऐं पोइ हफ़्तेवार ख़बरूं पयूं निज़ाम वटां पवंदियूं आहिनि। उन ॾींहुं शाम जो मूं निंड बि कान कई, हालांकि हफ़्तेवार मोकल जे ॾींहुं मां ख़ूब निंड कंदो आहियां, पर अॼु जाॻिलो 4 वॻे खीर वारो आयो ऐं अची घंटी हयाईं त टप ॾेई हंध तां लथुमि ऐं पंहिंजे पुट खां करमंडल फुरे ज़ाल खां पुछियुमि, घणो अॼु तव्हां पिया वञो खीर वठणु? हूअ हैरान थी वई, अड़े ॿुधाए खणी घणो, वज़ाहत खीर वठी अची कयां थो। न पिए चाहियुमि त देरि कयां ऐं साम्हूं वारा खीर वठी दर बंदि करे छॾीनि। 3 सेर ॿुधंदे ई तिखो तिखो दर ते आयुमि। पहिरीं गेट जे चीर मां ॾिठुमि निज़ाम पंहिंजे दर ते खीर पियो वरितो। मां बि ॿाहिरि निकितुसि त हू अंदरि देगिड़ी रखणु वियो। खीर वारो मूं ॾांहुं आयो पए त पासे वारो दर खोलियो। हा, उहा हूअ ई हुई, परियुनि जहिड़ी। दर ते निकिरी खीर वारे ॾांहुं जग वधाईंदे चयाईं, 3 पा। खीर वारो मूं ॾांहुं न आयो, हुन ॾांहुं वधी खीर मापणु लॻो। उन महिल निज़ाम बि पंहिंजे दर ते अची बीठो, अखियुनि ई अखियुनि सां इशारो करे चयाईं, इहा अथई, गौर सां ॾिसीसि। ऐं मुंहिंजनि अखियुनि में हाकार ॾिसी हू अंदरि हलियो वियो। हूअ बिल्कुलु ॿाहिरि निकिती बीठी हुई, जिस्म बेहदि ख़ूबसूरत हुअसि ऐं सूअ वीनस जा मुकमिल। खीर वठी मूं ॾांहुं ॾिसी दर बंदि करे छॾियईं। हला अथई, दिलि में धड़की आयमि, ॿेली निज़ाम सचो आहे। ऐं उन ॾींहं खां पोइ मूं साम्हूं वारे घर खे ताड़णु शुरू कयो। ईंदे वेंदे घर जे दर में पियो ॾिसंदो हुअमि, कॾहिं उहा नज़र ईंदी हुई कॾहिं न, कॾहिं ॾिसंदी हुई कॾहिं माॻई नो लिफ्ट कंदी हुई। मां शकी फितरत जो न आहियां, पर कुझु ॾींहंनि खां त अता मोहम्मद जा फेरा बि घिटीअ में वधी विया हुआ। शायदि हू अॻु बि हणंदो हूंदो, पर मूं हाणे जल्दी घर अचणु शुरू कयो हो तॾहिं ख़बर पई हुअमि। हू जॾहिं बि ईंदो हो निज़ाम ऐं संदसि पासे वारे घर खे ॾिसंदो लंघंदो हो ऐं मां पंहिंजे दर जे चीर मां धड़कंदड़ दिलि सां पियो ॾिसंदो हुयुसि। ॼाण दर खुलियो, ॼाण उहो निकिती, पर फ़िलहालु त कुझु थियो ई कोन पए। ॿुधमिया, सुभाणे परीहं मां हिते कोन आ। दिलि पई चवे त उन्हनि 2 ॾींहंनि में कुझु न कुझु थी वेंदो। तूं रुॻो मंझंदि जो अचिजांइ, सुभाणे ॾिस छा थो थिए, पोइ मां अचां त खणी ॿुधाइजांइ। निज़ाम हिन जुमे ते बि मुंहिंजो मथो खाधो ऐं मूं हा कईमांसि त जेकॾहिं कुझु ॾिठुमि त ज़रूरु ॿुधाईंदोमांसि। हींअर कुझु लम्हा पहिरियों जॾहिं मां ऑफ़िस मां जल्दी घर मोटंदे परियां अता मोहम्मद खे ईंदे ॾिठो त लवाए जल्दी घर अची दर बंदि करे चई। चीर मां ॾिठुमि अता मोहम्मद घरनि वटि अची बीही रहियो। टाक मंझंदि हुई, को बि मौजूदु न। अता मोहम्मद पहिरीं मुंहिंजे घर ॾांहुं ॾिसी निज़ाम जे घर ॾांहुं ॾिठो ऐं पोइ हल्कड़ी सीटी वॼायईं। उन महिल ई खिड़की खुलण जो आवाज़ु थियो। मूं सम्झो उहा दर खोलींदी। मुर्की ॿाहिरि निकिरी अता खे ॾिसंदी ऐं शायदि अंदरि बि वठी वञे। मूं चीर में अखि खुपाए छॾी। दर जो कड़ो त लथो, पर दर न खुलियो। अता चइनी पासनि वॾे गौर सां ॾिसी हल्कड़े आवाज़ सां पुछियो, अचां? दर हिक झटके सां खुलियो ऐं मूं अखियूं बंदि करे छॾियूं। मूं न पिए चाहियो त मां भॻल आईने में निज़ाम जो चिॿो मुंहुं ॾिसां, छाकाणि जो उहो दर निज़ाम जे घर जो खुलियो हो। मुंहिंजूं अखियूं त बंदि आहिनि, पर मां अता मोहम्मद जे घर में वञण खां पोइ दर बंदि थियण जो आवाज़ु त ॿुधी सघां थो।